सिंध में धारियन के डोमिसाइल ठाहे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ डोकरी शहर में SUP ऐं नौजवान इतिहाद तरफ़ां तालका प्रेस क्लब खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका लाइब्रेरी ऐं शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि मां गश्त कंदी बाद में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते साबिर जरवार, इम्तियाज़ कोलाची, दोदो देशी, उस्ताद लियाकत मीरानी, मोहसन आलमानी, ज़ीशान मेमन ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध जो डोमिसाइल ठाहे ॾियणु सिंध जे हक़नि ते दाड़ो हणणु बराबरि आहे, जंहिंजी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त धारियनि जा ठहियल डोमिसाइल रद्द करे खेनि नौकरियुनि खां बरतरफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। बिलावल जूने जो, सिंध सोशल न्यूज़, डोकरी।